डोकरी का ख़बर शामिल कई पिया रही। बख्श अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ DG नवाद रात ऐं सियाहत मंजूर अहमद कनासरो जे हुकुम ते मुख़्तलिफ़ म्यूज़ियम सां क्यूरेटर्स जूं बदलियूं ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि, जॾहिं त मोहनजो दड़ो म्यूज़ियम मां क्यूरेटर रोहिल अमीन घुमरो खे बदली करे स्टेट म्यूज़ियम खैरपुर में क्यूरेटर मुक़ररु कयो वियो आहे, जितां अब्दुल हफ़ीज़ मशहूरी खे बदली करे इंचार्ज तजुर बिल्डिंग म्यूज़ियम लारकान में मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त मकली म्यूज़ियम ठटो मां गयूर अब्बास शाह खे मोहनजो दड़ो म्यूज़ियम जो क्यूरेटर मुक़ररु कयो वियो आहे। टिनी क्यूरेटर्स जी नई मुक़ररी जी चार्ज वठी कमु शुरू करे छॾियो आहे।